खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी कंदे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त वफ़ाक़ ऐं खैबर पख्तूनख्वा विच में पुल जो किरदारु अदा कंदो। खैबर पख्तूनख्वा जो गवर्नर हाउस कंहिं बि साज़ जो हिसो न थींदो। मुल्क ऐं सूबे जी तरक़ी लाइ गॾिजी कमु कयो वेंदो। नाअहली ऐं नालाइकी खे बयानबाज़ी सां लिकाए नथो सघिजे। PTI ट्वीट जी मालिकी बि नथी करे त डिलीट बि नथी करे। केरु कंहिंखे कंहिं बि हंधि वञण खां रोके नथो सघे। अली अमीन गंडापुर खे का मजबूरी आहे त हू वटि वञण लाइ तयारु आहे। हू सूबे जो अमुन ऐं तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ हर कंहिं ॾांहुं वञण लाइ तयारु आहे। वर्किंग रिलेशनशिप बहितर बणाए सूबे जा हक़ हासिल करे सघनि था। वज़ीर आज़म जी सिफारिश नज़रअंदाज़। पेट्रोल ₹4.74 ऐं डीज़ल ₹3.86 फ़ी लीटर सस्तो। नाणे वारी वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि पेट्रोल जी नई क़ीमत ₹268.36 ऐं डीज़ल जी क़ीमत ₹270.22 फ़ी लीटर मुक़ररु कई वई आहे। वज़ीर आज़म तरफ़ां ₹15.40 फ़ी लीटर ऐं डीज़ल जी क़ीमत ₹7.09 फ़ी लीटर घटाइण जी हिदायत कई हुई। एंटी करप्शन जे हटायल चेयरमैन फरहत जोणे जो छिड़काईंदड़ इंकशाफ। फरहत जोणे जो पंहिंजे इदारे जी आला ऑफिसरनि ते करप्शन जा इल्ज़ाम लॻाए छॾिया। संदसि चवणु आहे त एंटी करप्शन खाते जो सिस्टम शहरयार नाले ख़ानगी माण्हू हलाए पियो। केस रिश्वत जी आछ कई वई। इनकार करण ते संगीन इल्ज़ाम लॻाए उहिदे तां हटाए वियो। एंटी करप्शन खातो हर महीने खां 6 खां 7 करोड़ रुपया मुख़्तलिफ़ खातनि खां रिश्वत वठे थो। डायरेक्टर ते 15 लख ऐं सर्कल ऑफिसर ते 10 लख रुपया हर महीने मुक़ररु कई वई आहे। जेकोबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿिनि धारदार वाक़िअनि में 2 ॼणा मारिजी विया। ॻोठु आड़ी काप में हकारण इल्ज़ाम हेठि हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान खे क़तलु करे छॾियो। ॻोठु कादरपुर में भाॼियुनि जी फायरिंग में मुबैना चोर निसार मारफाणी मारिजी वियो। दौड़ वेझो दुकान ऐं घरनि खे बाहि लॻण सबबि 2 ॼणा सड़ी फौत। शाही बाज़ार में सरियाचंद जे दुकान खे लॻल बाहि घरनि खे पकड़ में आणे छॾियो। 60 वरनि जे सरियाचंद ऐं प्रकाश चापड़ इस्पताल मुंतक़िल। घर में कोराम। ऐं कोट जी वेझो कार्गो रक्षा जो टकर लॻण सबबि नींगरी फौत। हादसे में रोड पार कंदड़ 7 वरनि जी अलीशा गोपांग फौत थी वई।